ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। कराची पुलिस ऐं रेंजर्स जे गुलशन इक़बाल ब्लॉक 17 में गॾियल कार्रवाई फुर ऐं फायरिंग में मुलविस 3 जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि वटां हिकु मोटरसाइकिल, फुर कयल 12 मोबाइल फ़ोन, हथियार पिणु हथ कया विया। रेंजर्स तर्जुमान जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ रेंजर्स तरफ़ां ख़ासि टीम जुड़ी वई हुई। रेंजर्स तर्जुमान गिरफ़्तार जवाबदार कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में वापारियुनि खां फुर समेत ॿियनि वारदातुनि में मुलविस हुजण जो एतिराफ़ कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। कराची पुलिस ऐं रेंजर्स जे गुलशन इक़बाल ब्लॉक 17 में गॾियल कार्रवाई फुर ऐं फायरिंग में मुलविस 3 जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि वटां हिकु मोटरसाइकिल, फुर कयल 12 मोबाइल फ़ोन ऐं हथियार पिणु हथ कया विया आहिनि। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ रेंजर्स तरफ़ां ख़ासि टीम जुड़ी वई आहे। गिरफ़्तार जवाबदार कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में वापारियुनि खां फुर समेत ॿियनि वारदातुनि में मुलविस हुजण जो एतिराफ़ कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।